नाज़रीन आहियां अब्दुल हमीद खोसो ऐं हींअर मौजूदु आहियां मेड़ जे हसनैन कॉलोनी में ऐं ही जोया बिरादरी जा मोज़िज़ीन आहिनि इक़बाल हुसैन जोयो ऐं नज़र हुसैन जोयो जिन एहतजाज कयो आहे ऐं हिननि जो चवणु आहे त हीअ असांजी हिते ज़मीन आहे हीअ असांजो प्लाट आहे 8 जरे बि ज़मीन आहे जेको असां 2021 में स्टेट होल्डर आहिनि आज़म सोलंकी ऐं गुल मेमण उन्हनि सां असां हीअ सौदो कयो होसीं 7 करोड़ में ऐं सौदे में इहो तय थियो हुयो दस्तावेज़ एग्रीमेंट थी हुई त 2 सालनि में हिननि खे कुल टोटल पेमेंट करणी आहे मगर 2 साल त छा 5 साल थी चुका आहिनि हिननि सिर्फ़ु 1 करोड़ ताईं असां सां पेमेंट कई आहे बक़ाया पैसा हिननि ॾे रहियल आहिनि वधीक ही पाण हिते मौजूदु आहिनि उन्हनि खां असां पुछंदासीं जीअं त नज़र हुसैन छा बाबा मसइलो आहे अदा जीअं त मुंहिंजो चाचो आहे खातो ऐं रिकॉर्ड इक़बाल हुसैन जोयो जे नाले ते आहे ऐं असां हीउ एहतजाज कयो आहे गुल मेमुण ऐं आज़म सोलंकी जे ख़िलाफ़ु असांजो सौदो थियल हुयो तक़रीबन 2021 में हिन ज़मीन जो हीअ ज़मीन आहे जीअं त सर्वे नंबर 560 ऐं 4 एकड़ 8 जिरेब जेकी असां विकिरो करे मोहम्मद आज़म वलद ईसा सोलंकी गुल अहमद मेमून खे ॾिनी हुई टोटल रक़म 7 करोड़ अखरे 7 करोड़ जी मुदे हिकु जॻह 42 लख रुपए जी हुननि असांखे ॾिनी जंहिंजी हिमल ताईं असांखे हुननि रजिस्ट्री बि नाहे ॾिनी अंदाज़न 60 लख वरी उन खां बाद में असांखे हिननि कुझु पेमेंट ॾिनी मतिलबु टोटल मिलाए करे 1 करोड़ थिए थी रक़म हिननि असांखे ॾिनी शेड्यूल मुताबिक़ असांजी जेका रक़म हुई 7 करोड़नि जी उहा तक़रीबन वञी 2 सालनि में क्लियर थियणी हुई मगर हिननि असांखे 2021 22 23 24 हिमल 25 26 पियो थो हले न असांजी फ़ोन खणण लाइ तयारु आहिनि न असां सां मिलण लाइ न असां सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहिनि असां बस वारनि ॾे बि विया आहियूं असांजो फ़ैसिलो बि थियो आहे हाजी गुलज़ार झतियाल असांजो फ़ैसिलो बि कयो त भाई हिननि जो मसइलो हल कयो जेको तव्हांजो मसइलो आहे वञी हल कयो उन्हनि जॾहिं फ़ैसिलो कयो त उन्हनि फ़ैसिले में 2 सालनि जो वरी बि हुननि खे टाइम ॾिनो त बाबा मां तव्हांखे 2 सालनि जो टाइम ॾियां थो हू छो जो स्टेट एजेंसी जो अॻुवाण आहे ऐं सदर बि आहे माशाल्लाह उन्हनि फ़ैसिलो कयो इन बाबति त हिननि असां सां वरी बि उन्हनि 2 सालनि में मुंहुं न ॾिनो ऐं असांजी जेको आहे सो हिमल ताईं असांजी न फ़ोन था अटेंड कनि न असां सां मिलण लाइ तयारु आहिनि ऐं असां बस वारनि खे AC ऐं DC खे चऊं था त असांजी ज़मीन जो फ़र्दु या रजिस्ट्री केर बि अचे कढाइण उनखे न ॾिनी वञे अगरि जेकॾहिं कढाइणी हूंदी त असां पाण अची कढाईंदासीं ऐं ॿी सूरत में हिते जन माण्हुनि प्लाट वरिता आहिनि असांजी ज़मीन में हीअ असांजो खातो रिकॉर्ड आहे मुंहिंजे चाचे जे नाले ते आहे हिते जन बि प्लाट वरिता आहिनि महिरबानी करे उहे पाण ॼाणियो जन खां वरिता आहिनि तव्हां वञी उन्हनि सां ॻाल्हायो असांजो इन सां को बि वास्तो कोन्हे हीउ खातो रिकॉर्ड असांजो आहे ऐं असां हीउ सौदो इन्हनि माण्हुनि सां कैंसिल था कयूं गुल अहमद मेमुण ऐं आज़म सोलंकी सां असां मतिलबु ही पंहिंजो सौदो कैंसिल था कयूं छो जो हू पंहिंजी डेट ते पूरा न बीठा आहिनि जंहिं सौदे खे 2 सालनि में क्लियर थियणो हुयो उहो सौदो 4 खां 5 साल वठी वियो आहे यार असां बि कंहिं मजबूरी में खपाई हूंदी ही ज़मीन असांखे बि का मजबूरी हूंदी केरु पंहिंजी ज़मीनूं शौक़ सां नाहे खपाईंदो केरु पंहिंजूं प्रॉपर्टियूं शौक़ सां नाहे खपाईंदो असां ही ज़मीन खपाई आहे असांखे का मजबूरी हूंदी असांखे का परेशानी हूंदी असांजूं परेशानियूं त ठहियो रहंदो सहंदो ही माण्हू असांजी न फ़ोन खणण लाइ तयारु आहिनि न असां सां मिलण लाइ तयारु आहिनि ऐं असां वरी बि चऊं था उन्हनि माण्हुनि खे जन हिते प्लाट वरिता आहिनि भाई तव्हां वञी उन्हनि माण्हुनि सां मिलो जिन खां तव्हां ही प्लाट वरिता आहिनि असांजो इन सां को बि वास्तो न आहे ॿी सूरत में असां इहो बयानु कोर्ट सगोरी में बि खणी वेंदासीं ऐं असां कोर्ट सगोरी जे ज़रिए ही पंहिंजी प्रॉपर्टी असां ख़ाली कराईंदासीं इंशाअल्लाह नाज़रीन हिते हसनैन टाउन में मौजूदु हुया ही इक़बाल हुसैन जोयो ऐं नज़र हुसैन जोयो हिननि सौदो कयो हुयो 2021 में आज़म सोलंकी ऐं गुल मेमून सां ऐं जिन हिननि सां जेका एग्रीमेंट कई हुई उन एग्रीमेंट तहत हिननि खे पैसा न ॾेई सघिया आहिनि उन करे हिननि एहतजाज कयो आहे ऐं उन सां पंहिंजो सौदो कैंसिल कयो आहे ऐं हिननि
अख़्तियारनि खे बि चयो आहे AC खे मुख़्तियार कार खे त हिन प्लाट जी का बि रजिस्ट्री न कई वञे ऐं को बि फ़र्द न ॾिनो वञे, छो त असां ही पंहिंजो जेको प्लाट हुयो उनजो सौदो कैंसिल कयो आहे ऐं जिन जिन जा हिते प्लाट वरितल आहिनि ऐं जेके वठण था चाहिनि त उहे असां सां उन्हनि जो को वास्तो न वञे, उहे ॼाणनि गुल ऐं आज़म सोलंकी ॼाणनि। अहिड़ी हिननि जी हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस तव्हांजे अॻियां असां रखीसीं।